असां अॼु मेमन कन्वेंशन में गॾु थिया आहियूं ऐं इहो ख़मीस ख़ान मेमन जी अॻुवाणी में कराची मेमन ॻोठ में कन्वेंशन थी रहियो आहे ऐं असां पंहिंजे मेमन कम्यूनिटी खे ऐं ॿियनि खे इहो सभिनि खे अर्ज़ु कंदासीं त पाण में ॿधी भाईचारो करियो ऐं पाण ॿधी ऐं भाईचारे में ताक़त आहे ऐं उन में जेके बि असां सां गॾु ॻोठनि में शहरनि में जेके ॿियनि ज़ातियुनि जा माण्हू रहनि था उन्हनि सां प्यार मुहबत सां रहो, इज़त सां रहो, पाण बि इज़त सां रहो ऐं ॿियनि जी बि इज़त कजे ऐं उन में जी जेको सो तरक़ी आहे, ख़ुशहाली आहे ऐं अलाह कंदो त असां इन पैगाम खे अॻियां वधाईंदासीं। असां जेकॾहिं को महिमान जो को मसइलो थिए थो त उन्हनि खे तमामु सुठे तरीक़े सां सुलझाईंदा आहियूं। कोई झगड़ो फ़साद या कंहिं क़िस्म जो इंतिशार न, पर भाईचारे ऐं भाइप जे हिसाब सां उन्हनि खे सेट कंदा आहियूं। छाकाणि ॿियनि ज़ातियुनि वारा बि असांजा भाइर आहिनि, इहे ज़ातियूं असां ठाहियूं, अलाह पाक त असांखे ईअं पैदा करे इंसान करे मोकिलियो आहे। सो हुन में सभिनि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु रहण जी कोशिशि कंदा आहियूं त प्यार मुहबत सां रहनि। असांजो इहो चवणु आहे त जेके माण्हुनि वटि किन वटि इहा ॻाल्हि थींदी आहे त असां बि इहो अर्ज़ु कयूं था त मेमन बिरादरी जेको तमामु मुनज़म ऐं पढ़िया लिखिया उन्हनि में वधीक माण्हू आहिनि ऐं उन्हनि साबित बि कयो आहे अॻु में त उहे जेके फलाही कम या पंहिंजे एरिया में फलाही कम कनि था, जंहिंसां मेमन बिरादरी खे त फ़ाइदो थिए थो, पर जेके भर पासे में बि जेतिरियूं ज़ातियूं उन्हनि खे बि उन्हनि मां तमामु घणो जेको सो फ़ाइदो थिए थो त उन सां हिकिड़ो मुआशिरो ऐं समाज सुधरे थो ऐं इहो इंशा अल्लाह ताला हिकिड़ी इहा चेन आहे जेका असीं अॻियां वधाईंदासीं इंशा अल्लाह ताला, जंहिंसां ॿियनि ज़ातियुनि खे बि फ़ाइदो ज़रूरु थींदो।